असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल जो आइकन ज़रूरु दॿाईंदा त अचण वारे वीडियोज़ जी नोटिफिकेशन जल्द। 5 मिंट रिसेस आहे, ॻाल्हाए वठो। इन में अल्लाह तबारक व तआला असांजे नबी जूं सिफ़तूं बयान कयूं ऐं नबी असां तोखे शाहिद बनाए मोकिलियो, मुबशिर, नज़ीर, दाई। अल्लाह जो रसूल शाहिद बाए, मुबशिर बाए, नज़ीर बाए, दाई बाए। मुबशिर जी माना है खुशखबरी ॾींदड़। रसूल आयो है उम्मत के जन्नत जी खुशखबरी ॾियण। अल्लाह जो रसूल नज़ीर बाए, नज़ीर जी माना है ॾेजारींदड़, माना जहन्नम जे अज़ाब खां ॾेजारींदड़ आहे। दाई, दाई जी माना है दावत ॾींदड़। अल्लाह जो रसूल दाई आहे, हर वक्त हुन कौम खे दावत ॾिनी आहे। पछाड़ी में चई सिराजन मुनीरा, ऐं रसूल तूं रोशन सिज आई। पहिरीं जेका सिफ़त आहे त रसूल असां तोखे शाहिद बनाए मोकिलियो। शाहिद जी माना आहे शाहिदी ॾींदड़, ऐं शाहिदी उहो ॾींदो आहे जेको सरज़मीन ते मौजूदु हुजे। अदालत में जॾहिं जज फ़ैसिलो कंदो आहे तॾहिं शाहिद घुराईंदो आहे। वाह तूं ॾिठो हीअ जॾहिं हिन मौलवी ईसार खे कुआड़ी आई हुन महिल तूं बीठो आहे? हाज़ी आउं बीठो, तुंहिंजे अॻियां रूबरू आई? जी हा रूबरू आई। रसूल खे अल्लाह ताला शाहिद बनायो आहे। शाहिदी जी माना शाहिदी ॾींदड़, ऐं शाहिदी उहो ॾे जेको सरज़मीन ते मौजूदु हुजे। इन जो मतिलबु इहो न थियो त असांजो रसूल हाज़िर नाज़िर आहे। कीअं पॉइंट मिली वई? वकज़ालिक जअलनाकुम उम्मतन वसतन लितकूनू शुहदा अलन्नास वयकून रसूल अलैकुम शहीदा। कुरान शरीफ जे ॿी जाइ ते अल्लाह जी फरमायो, हिन पूरी उम्मत खे अल्लाह जी फरमायो त हिन पूरी मोहम्मद मुस्तफ़ा जी उम्मत खे मूं शाहिद बनाए मोकिलियो। ॿी जाइ ते अल्लाह जी फरमाए हिन पूरी उम्मत खे मूं शाहिद बनाए मोकिलियो आहे। हीअ पूरी उम्मत शाहिद आहे। वकज़ालिक जअलनाकुम उम्मतन वसतन लितकूनू शुहदा अलन्नास। हाणे हीअ उम्मत बि शाहिद आहे, रसूल बि शाहिद आहे। उम्मत खे शाहिद क़ुरान चयो आहे, रसूल खे बि शाहिद क़ुरान चयो आहे। रसूल वारी आयत पढ़ी तूं चवें थो त रसूल हाज़िर नाज़िर आहे। उम्मत वारी आयत पढ़ी चओ उम्मत बि हाज़िर नाज़िर आहे, चओ भला। इते वरी गुसाए थो, भॼे थो। ईसो मूसो अलू लखू हरू घेरू नथू खेरू एक्स वाई ज़ेड सभु हाज़िर नाज़िर आहिनि। पोइ सभिनि खे अल्लाह जी शाहिद चयो आहे। मुंहिंजी शाहिदी जी माना हाज़िर नाज़िर आहे, त पोइ तूं बि हाज़िर नाज़िर आहीं, आउं बि हाज़िर नाज़िर आहियां। जीअं क़ुरान रसूल खे शाहिद चयो आहे, तीअं उम्मत खे बि त शाहिद चयो आहे। मालूम थियो त शाहिद जी माना जेका तूं पियो करीं उहा ग़लति आहे। हे जेके बि तव्हीं वेठा आहियो तव्हांखे कलमो शहादत अचे थो? अचे थो न? अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह जी माना कर। आउं शाहिदी ॾियां थो, मां शाहिदी ॾियां थो त अल्लाह खां सवाइ ॿियो को बि इबादत लाइ कोन्हे। इहा शाहिदी ॾियो था न? पोइ तव्हां अलाह साईं खे ॾिठो आहे? पोइ शाहिदी पिया ॾियो। शाहिदी त उहो ॾींदो जेको सरज़मीन ते हुजे, जेको ॾिसे। तव्हां ॾिठो ई कोन्हे, ईअं छा तव्हां आउं शाहिदी थो ॾियां त अल्लाह खां सवाइ ॿियो कंहिं इबादत लाइ कोन्हे। अशहदु अन्न मोहम्मद रसूल आहे, आउं शाहिदी थो ॾियां त मोहम्मद अल्लाह जो रसूल आहे। तव्हां सभु शाहिदी था ॾियो न? पोइ तव्हां रसूल खे ॾिठो? हाज़िर नाज़िर हुआ? पोइ जेको शाहिदी ॾे हुनखे त शाहिद चइबो आहे। त
शहादत जे कलमे पाइण खां पोइ हर मुसलमान शाहिद आहे, पोइ हर मुसलमान खे हाज़िर नाज़िर चओ। क़ुरान तो पढ़ियो, बाक़ी ॿिया सभु ॼट आहिनि। ऐं रसूल असां तोखे शाहिद बनाए मोकिलियो आहे, इन जो मतिलबु छा आहे? वो कुरान वाज़े कयो भई यकुन रसूल अलैकुम शहीदा। मैदान महशर में अल्लाह तबारक व तआला जॾहिं उम्मतनि जो हिसाब वठंदो त गुज़रियल नबियुनि जूं उम्मतूं इनकार कंदियूं त अला साईं असां वटि को बि नबी कोन आयो, असांखे दीन जी काई ख़बर कान्हे, न तव्हांजे तरफ़ खां को मैसेज आयो, न पैगाम आयो, न किताब आयो, न नबी आयो। पोइ अल्लाह ताला नबियुनि खे घुराईंदो त हे त मञीनि ई कोन था, हे चवंदा त असां वटि केरु कोन आयो। पोइ नबी जेके हूंदासीं चवंदा साईं असां हिननि खे पैगाम पहुचायो। अल्लाह ताला नबियनि खां शाहिदी घुरंदो त जेकॾहिं तव्हां पंहिंजे पंहिंजे उम्मत खे पैगाम पहुचायो आहे त पोइ शाहिद कहिड़ो तव्हां वटि? पोइ गुज़रियल नबी बतौर शाहिदी जे हिन उम्मत खे पेश कंदा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु जी उम्मत खे त या रसूलल्लाह या अल्लाह मोहम्मद मुस्तफ़ा जी उम्मत शाहिद आहे त असां पैगाम पहुचाया हुआ, असां दीन पहुचायो। पोइ अल्लाह ताला हिन उम्मत खे घुराईंदो, पोइ हीअ उम्मत जी शाहिदी ॾींदी त रब्बुल आलमीन अल्लाह जा नबी सभु सचा हुआ, उहे सरज़मीन ते आया हुआ, उन्हनि पंहिंजे पंहिंजे वक़्त में दीन सम्झायो हो। तो वरी हो उम्मतूं एतराज़ कंदियूं सही ये तो आखिरी उम्मत आहे, असांजे ज़माने में हुया ई कोन त हाणे शाहिदी की पिया ॾियनि। वरी अलाह हिन उम्मत खां पुछंदो अड़े तव्हीं कीअं पिया शाहिदी ॾियो, तव्हां त देरि सां आया हुआ, हो त उम्मतूं अॻे गुज़री वियूं, तव्हां कीअं पिया शाहिदी ॾियो? पोइ हीअ उम्मत चवंदी त या अल्लाह असां शाहिदी इन करे था ॾियूं त तुंहिंजो महबूब नबी आख़िरी नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो, उन अची असांखे ॿुधायो, उन सम्झायो त सभु नबी बरहक हुआ, सभु सचा हुआ, पंहिंजे वक़्त में आया ऐं दीन सम्झाऊं। असांजे नबीअ जे चवण जे बुनियाद ते शाहिद आहियूं। पोइ अल्लाह तबारक व तआला वरी पंहिंजे असांजे नबी खे घुराईंदो त वाक़ई तो दीन पहुचायो ऐं तो पंहिंजी उम्मत खे इहा ॻाल्हि सम्झाई भई यकुन रसूल अलैकुम शहीदा। पछाड़ी ॻाल्हि फ़ैसिलो टुटंदो वञी मोहम्मद मुस्तफ़ा जी शाहिदी ते ऐं रसूल शाहिदी ॾींदो त हो नबी बि सचा हुआ त मुंहिंजी उम्मत बि सची आहे। ॻाल्हि हिकिड़े पासे खणी आहे, ॿिए पासे बहरहाल इहो लफ़्ज़ मूं हिन करे सम्झायो मथां अहिड़ो कहिड़ो नथो कहिड़ो इहे जेके विच में जेके ॻोल्हींदा पिया आहिनि एतिराज़ जी गुंजाइश का मिली वञे त इन जे करे त ॾिसो शाहिदी जी माना ई कोन कई। मूंखे असल ॻाल्हि जेका सम्झाइणी आहे उहा सिराजन मुनीरा ते सम्झाइणी आहे। ताईं रसूल असां तोखे रोशन सिज करे मोकिलियो। के अहिड़ियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जेके मिसाल में जेके माण्हू ज़बान सां बयानु कोन करे सघंदो आहे। दुनिया में खोड़ अहिड़ियूं शयूं आहिनि जेके ज़बान सां माण्हू बयानु कोन करे सघंदो। अब ये चांहि मिठी आहे, हा त मिठी आहे, केतिरी मिठी आहे? तेज़ मिठी आहे, घणी मिठी आहे? ॿुधाए हिन जो टेम्परेचर छा आहे? 100 आहे, 105 आहे, 103 आहे, 108 आहे, 111। ॿुधाए केतिरी मिठी आहे? मिस्री मिठी आहे, आधी मिठी, केतिरी? ॾाढी मिठी आहे। घणी भला? सही ॾाढी मिठी आहे। उनजी मिठास लफ़्ज़नि में बंदि कर तोखे सॼी मोरे वारनि खे चैलेंज। माखी मिठी आहे, जी आहे मिठी आहे, केतिरी मिठी आहे? उनजे मिठास खे तूं बंदि कर। जीअं तूं हवा खे बंदि कंदो ई। अब टायर में हवा घणा पाउंड रखूं? 28 30 25 35। हवा के तू बंद पियो करी अंगन अखरन में कि तू गिदरे जी मिठास के बंद करे ॾेखार, माखी जी मिठास के बंद करे ॾेखार। मिस्री केतरी मिठी आहे, उनजे मिठास के। बर्फ थदी आहे, जी आहे थदी आहे, केतरी थदी आहे? तमाम घणी थदी आहे। केतरी वाला ॿुधा? थदी आहे साईं। उनजी हद बंदी कर भला, लफ़्ज़नि में उनखे बंदि करे ॾेखार। कोन करे रखंदा। अञा बि तव्हां कोन था सम्झो। शादीशुदा आहियो? शादीशुदा आहियो? जी हा। शादी कई अथव? जी हा। पोइ मेल मुलाक़ात बि थींदो आहे? जी हा। पोइ आख़िर में छा थींदो?
पोइ आख़िर में जेका कैफ़ियत आहे न उहा मूंखे लफ़्ज़नि में बयान करे ॿुधाए। ॿुधाए भला तोखे सलाम करियां। आख़िरी एंड में छा थींदो? मुर्द बेहोश थी वेंदो। लफ़्ज़नि में बंदि कर न कैफ़ियत खे त तोखे सलाम करियां कोन करे सघंदे। खोड़ सारियूं अहिड़ियूं दुनिया में शयूं आहिनि जेके लफ़्ज़ में बंदि नथियूं थी सघनि। अल्लाह तबारक व तआला क़ुरान शरीफ़ में असांजे नबी जो जॾहिं शान बयान कयो तॾहिं हिन माण्हुनि खे सम्झाइण लाइ रब मिसाल ॾिनो आहे सिज जो त जीअं दुनिया में सिज आहे तीअं मुंहिंजो महबूब मोहम्मद मुस्तफ़ा आहे। रसूल जो शान एॾो बुलंद हो, एॾो बुलंद आहे, एॾो बुलंद आहे जो रसूल जे शान खे असीं ऐं तव्हीं लफ़्ज़नि में बंदि नथा करे सघूं। इन करे अल्लाह तबारक व तआला क़ुरान शरीफ़ में पंहिंजे महबूब जे शान खे सम्झाइण लाइ मिसाल ॾिनो त मुंहिंजो नबी दुनिया में ईअं अथव जीअं सिज आहे। ऐं नबी असां तोखे सिराज मुनीर करे मोकिलियो आहे। सिराज जी माना आहे सिज, मुनीर जी माना रोशनी। इहो लफ़्ज़ क़ुरान शरीफ़ में ॿी जाइ ते आयो आहे सिज जे लाइ, सिराजन वहाजा। हिते सिराज जी माना आहे सिज, वहाजा जी माना आहे रोशन। माना सिज खे बि अलाह साईं चयो रोशन, असांजे नबी खे बि चई रोशन। जीअं दुनिया जे अंदरि सिज आहे तीअं मोहम्मद मुस्तफ़ा बि सिज आहे। छाजे करे? अल्लाह तबारक व तआला क़ुरान शरीफ़ में असांजे नबी जो शान सिज जे मिसाल सां बयान कयो आहे। उहो छाजे करे? दुनिया में मुझे कम जाता मुझे छॾे न कोन थो। बाज़ार ॿ खां वठी मूं बि मोबाइल फोन इस्तेमालु कई आहे। 60,000 70,000 80,000 ताईं आऊं बि विड़ियो आहियां मोबाइल सां। हाणे संभरियो वेठो आहियां। इंशाअल्लाह हफ़्ते खनि में iPhone 11 वठंदुसि। 2,85,000 जी आहे। बाज़ार ॿ खां वठी हेसि ताईं मूंखे मस्जिद में वठी क़ुरान मथे ते रखो, मूं फोटो कोन कढियो आहे। न मूं फोटो कढियो आहे न मूं मूवी भरी आहे। अॼु जी कंहिंजो बि न मूं फोटो कढियो आहे न मूं मूवी भरी। मोबाइल अहिड़ी इस्तेमालु कंदुसि जो ॿियो ॾिसे त हुनजी गिग किरे। उहा त मां पाणी अचसि। इस्तेमालु जाइज़ कंदासीं, नाजाइज़ कोन कंदासीं। हीअं बि उथण जो फोटू, वेहण जो फोटू, लेटण जो फोटू, कुर्सी ते फोटू, गॾे ते फोटू, मोटरसाइकिल ते फोटू, बस ते फोटू, रोड ते फोटू, पार्क में फोटू, हज में फोटू, मस्जिद में फोटू, बैतुल्लाह में फोटू, एहराम में फोटू, तवाफ में फोटू, सफ़ा मरवे में फोटू, मथे क़ुरान मोड़ फोटू। का शइ कोन थींदी। हिकिड़े माण्हू जे मोबाइल में 15-15 100 2,000 पंहिंजे संदसि जा फोटू आहिनि। ये फोटो तो 2,000 फोटो तो जेके मोबाइल में कढी रखिया आहिनि, इहे खीर था ॾियनि। इन्हनि मां मखण थो निकिरे। मूंखे ॿुधायो त आउं बि शुरू थियां। छा एतिरा तव्हां फोटो कढिया आहिनि पोइ तव्हांजे इज़त खे 4 चंड लॻाइनि? तव्हांजो प्रमोशन थियो आहे? तव्हांखे नौकरी मिली आहे? एतिरा तव्हां फोटो कढियो आहिनि पोइ तव्हांखे इमरान खान वारियूं मायूं कालू कनि त असां इमरान खान मां हथ थियूं कढूं, हाणे वरी तो वटि थियूं अचूं। आख़िर छा थियो आहे? इज़त वधी, 4 चंड लॻा, प्रमोशन वधियो, नौकरी मिली, रोज़नि जी बरकत पई, घर में बरकत पई। आख़िर थियो छा आहे? मूंखे ॿुधाए त आउं बि शुरू थियां। हर शइ जो, हर पोज़ जो फोटो आहे। सिर्फ़ 2 ॻाल्हियूं छॾियूं अथनि।
आ उन्हनि खे चवंदुसि त महिरबानी करे ये ॿ शयूं बि पंहिंजे ज़िंदगी जो तव्हां महफ़ूज़ करियो त तव्हांजे ज़िंदगी जो हर हिकु लम्हो महफ़ूज़ थी वञे। हिकिड़ो त जंहिंमहिल बाथरूम में वञो उन महिल मोबाइल खणी वञो। मूवी भरियो त कारखाने मां बो कीअं थो निकिरे। ॿियो ॿियो राति जो जॾहिं हम बिस्तरी था करियो न उहा बि मूवी भरियो महफ़ूज़ रहे हर अदा। गरक थी वई आहे क़ौम, गरक थी वई आहे। छोरा नंढड़ा नंढड़ा पितकू पितकू हितड़ा छोरा टंग मां जले माण्हू उछल ॾेसि त नौशरो बि टपी वञे। मुफ्ती शफी साहब रहमतुल्लाह अलैह कराची वारा मींहुं पइजी वियो नमाज़ घर पढ़ई। मुफ्ती शफी जो पी वियो मस्जिद में जमात फजर जी नमाज हुई। नमाज पढ़ी मुफ्ती शफी जो पी मोटी घर आयो थी नमाज ते कोन आए कि मूं घर पढ़ी बारिश पे हली चई मुफ्ती थियो फतवान ते अमल तो करी। फतवा इहा आहे त जेकॾहिं मजबूरी आहे त माण्हू घर में पढ़ी सघे थो। जेकॾहिं इहा फतवा आहे त पोइ तकवा केॾां वई। तो जहिड़ो मुफ्ती जेकॾहिं घर में नमाज़ पढ़ंदो त पोइ मस्जिद आबाद केरु कंदो। शुक्र थियो जो आउं मस्जिद में वियुसि हिकिड़ो मुअज़्ज़िनो ॿियो आउं त ॿ ॼणा हुआसीं त जमात थी। जाइज़ त आहे, जाइज़ त आहे, आउं कोन थो चवां नाजाइज़ आहे। सभु मौलवी मोबाइल को वठे वेठा कम कनि पिया नाजाइज़, पर इन खुराफात मां फ़ाइदो कहिड़ो। बंदूक घर में रखी सको था पर बंदूक सां कंहिं माण्हू खे मारे नथा सघो। राइफल रखणु जाइज़ आहे पर राइफल सां खून करणु हराम आहे। बंदूक रखणु जाइज़ आहे पर बंदूक सां माण्हू मारणु हराम आहे। मोबाइल के इस्तेमाल करे सको था पर ही विख विख जी वीडियो विख विख जी वीडियो विख विख जो फोटो घोड़ा अड़े फोटो इहो ग़लति इस्तेमाल जो को फ़ाइदो कोन्हे। असांजो नबी सिज अल्लाह ताला रसूल जो शान सिज सां सम्झायो आहे। कीअं सिज उभरियो हलो मुझे मस्जिद में तव्हांखे बाइक ॾेखारियां। मुंहिंजी मस्जिद में तो वेरांडे में भी बांग ॾिजी आवाज़ न के चकाईंदो आऊं ॾोजो ॾोरी। ओ हुन जलसे जे हुन कुंड ते जेकॾहिं को माण्हू मोबाइल फोन ते ॻाल्हाए पियो न हुन कुंड ते त जंहिंसां ॻाल्हाई पियो उहो तोखे यकदमि चवंदो कंहिं प्रोग्राम में आई था। हा यार जलसो आहे मोरे। मोबाइल फोन जो हिकिड़ो माकोड़ी जेतिरो माइक लॻल आहे उनमें एतिरी ताक़त आहे जो आवाज़ कैच कई ऐं वरी सुजावल ऐं कराची ताईं उहो आवाज़ पुॼी पियो। ही मेह जे मुनी जॾो टोपण मुंहिंजे अॻियां रखियो आहे ठुप मंझि साह कोन्हे। आवाज़ ही हेॾो सारो किलो ते रखियो आहे। आवाज़ कैच करण जी हिन में सलाहियत ई कान्हे ताक़त ई कान्हे। ही ठल्लो बुंड रखी छॾियो आहे अॻियां। हाणे इहो बुंड टोपण वात में विझ मुला हाय आवाज़ गया मस्करी खणी मचाई अथनि। ओ मोहम्मद अली जना जे ज़माने जा एका साउंड पुराना केटल 1959 जा से खणी जलसन में ईंदा हिकिड़े हिकिड़े एको साउंड जी जेका मशीन रखी आहे तंहिंमें 1400 बटन आहिनि।
हाणो जो सेटिंग वारा न से वञा टका माई खीर वेठी विलोड़े हिन अरे तू सेटिंग करे भैसा में हाथ कद हिकड़ी जाए ते खणी छडी मोबाइल जे माइक में जेका ताकत आ साहब इन में कर अरे ये बात में एलर्जी है असा के न का ये आवाज कैच करे तो डारे करे ओ काकड़न ताई न जो छिक्का इन में रेज ता निकरना असा के एलर्जी थी थी ऐसी बात पासिया थी ए टुंडा ना यो बात में अने वेजो दा बात में सिज उभरियो रात खत्म सिज अचे पियो रात वई मोहम्मद आयो ऊंधाई वई सिज उभरियो रात ऊंधाई वई अल्लाह जो प्यारो नबी आयो कुफर जुल्मत शिरक जादाद जबर जी ऊंधाई वई सिज उभरियो खबर पई वई नोड़िया या नांगा है मामा है या चाचा है मासी है या पुफी है ज़ाल है या अम्मा है जे सिज उभरण का पोए शयन जी शनाख्त थींदी आ कि मोहम्मद पाक जे अचण सां दुनिया जे अंदर शनाख्त पैदा थी ही हक्का ही नाका ही सच्चा ही कूड़ एरा समझो कजी रसूल के सिज जो मिसाल दे अल्लाह ने समझायो छो रात आए चंड भी चमके पियो तारा भी चमकन पिया पंहिंजी जवानी ॾेखारी न पिया पर जीअं जीअं सिज उभरियो तारा गुम चंड भी गुम अब केॾा विया जई सिज अची वियो रोशनी जो बादशाह अची वियो हाणे असांजी ज़रूरत कान्हे का हाणे असीं छा करियूं असांजी रोशनी सिज जे रोशनी सां मुक़ाबिलो नथी करे सघे जे सिज उभरे तारा गुम जे सिज उभरे त चंड गुम जे मोहम्मद पाक दुनिया में अचे त 1,24,000 नबियनि जी नबूवत ख़त्म हाणे मोहम्मद पाक जी नबूवत रहंदी आहे हाणे रसूल जी छो जॾहिं रोशनी जो बादशाह सिज आयो त तारनि जी दाल कोन करंदी जॾहिं नबियनि जो बादशाह मोहम्मद मुस्तफा आयो त हाणे नबियनि जी नबूवत कान हलंदी लौ कान मूसा हयन लमा वसिउ इल्ला तिबाई अल्लाह जे पाक नबी फरमायो त जेकॾहिं मूसा नबी जीअरो हुजे हा त बि मूं मोहम्मद जो उम्मती थी रहिया जीअं सिज निकिरे तारा गुम ये सिज निकरे चंड गुम तीअं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचण खां पोइ कंहिं नबी जी नबूवत कान हलंदी 1,24,000 नबियनि मंझां कंहिं नबीअ जी हुकूमत कोन हलंदी जॾहिं मोहम्मद पाक जे अचण खां पोइ कंहिं नबीअ जी नबूवत नथी हले त पोइ कंहिं काणे जी कीअं हलंदी अरे असांजे नबी जे अचण खां पोइ त मूसा जी शरीयत बि कोन हलंदी ईसा नबी जी शरीयत बि कान हलंदी त पोइ कंहिं काणे दज्जाल जी कीअं हलंदी चई पछाड़ी में ईसा नबी जो ईंदो ईसा नबी ईंदो पर उम्मती बणिजी ईंदो पंहिंजी शरीयत कोन हलाईंदो पंहिंजो कलमो कोन हलाईंदो पंहिंजो किताब कोन हलाईंदो कलमो मोहम्मद पाक वारो पढ़ंदो किताब अल्लाह जो कुरान पढ़ंदो शरीयत मोहम्मद मुस्तफा वारी थी सऊदी अरब जो बादशाह आयो पाकिस्तान के दौरे ते एयरपोर्ट ते लथो वडे इस्तकबाल सां वठी आया इस्लामाबाद में हाणे सऊदी अरब जो बादशाह ऐलान तो करे सुबानी का पाकिस्तान में खंड 40 रुपया किलो अटो 30 रुपया किलो पेट्रोल 60 रुपया लीटर बाबा बादशाह सलामत तू मत करे तू बराबर बादशाह आई पर सऊदी अरब जी ये हुकूमत पाकिस्तान जी इते तुझो आर्डर कोन हलंदो इते आर्डर इमरान खान जो हलंदो इते वज़ीर आज़म हुआ तुझो आर्डर कोन तू बराबर इज्जत वारो ही पंहिंजे जाइ ते मुल्क जो सदर पई पर हिते मेहमान थी आयो मानी टिकी खा घुम फिर वरी लटने खार वरी हले वन बाकी तुझी हिते आर्डर कोन हलंदा आर्डर इमरान खान हला छो त पराई हुकूमत आ तू मेहमान थी आयो
जी सऊदी अरब जो बादशाह हिन मुल्क में अचे तो मेहमान हूंदो आर्डर न हलाइंदो न हली सघंदा कि ईसा नबी जेकॾहिं ज़मीन ते अचे तो हुकूमत मोहम्मद मुस्तफ़ा जी आहे। ईसा नबी मेहमान आहे, आर्डर हलंदो त बि मोहम्मद मुस्तफ़ा जो हलंदो, शरीयत हलंदी त बि मोहम्मद मुस्तफ़ा जी हलंदी। सुभान अल्लाह। वो मेहमान आहे। जीअं सिज उभरण खां पोइ तारा गुम ये नबी जूं नबूवतूं रसूल लाइ सराइण खां पोइ राइज न थी सघंदियूं। हलो अॻिते अल्लाह जे रसूल खे मिसाल ॾिनई आहे सिज सां, छाजे करे तारा बि रोशन तॾहिं आहिनि जॾहिं सिज आहे, चंड बि रोशन तॾहिं आहे जॾहिं सिज आहे। तारा सिज जे करे रोशन आहिनि, चंड बि सिज जे करे रोशन आहे। तवजो कजी, तव्हां रोड ते गाॾी पिया हलायो, रोड ते एक्सीडेंट थियल आहे, रोड ते शीशा पियल आहिनि भोर भोर सनड़ा, जॾहिं तुंहिंजे गाॾी जूं लाइटूं लॻंदियूं तॾहिं उन्हनि शीशनि मां जेके भोर भोर रोड ते पिया आहिनि उन मां उन्हनि मंझा शेड निकिरंदा, तोखे परे खां ख़बर पइजी वेंदी तो रोड ते शीशा पिया आहिनि, छो त शीशा तुंहिंजे गाॾीअ जे बत्तियुनि वारी रोशनी खे कैच था कनि। हाणे जॾहिं सिज उभरियो आहे, तारा गुम चंड गुम, जॾहिं सिज फिरी आयो हेठां, सिज आयो आहे हेठां, तारा आहिनि मथां। हाणे हिन सिज जा शेड था लॻनि, जॾहिं तारनि खे जॾहिं सिज जो शेड थो लॻे चंड खे तॾहिं तो चंड चमके, तॾहिं था तारा चमकनि। जे सिज न हुजे त तारा बि कोन चमकंदा, चंड बि कोन सम्झंदो। जे मोहम्मद मुस्तफ़ा न हुजे हा त 1,24,000 नबियुनि जी नबूवत बि कान चमके हा, या चमके तॾहिं थी जॾहिं मोहम्मद मुस्तफ़ा जे नबूवत वारा शेड था लॻनि, तॾहिं नबूवतूं थियूं चमकनि। उन्हनि जी नबूवत बि रसूल जे सदके आहे। इन जे करे अल्लाह जे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चयो वियो त तव्हां सिज आहियो, सिज ते रोशनी ख़तम, सिज खां वधीक दुनिया में का शइ रोशन कोन्हे। 200 जो बल्ब, 400 जो बल्ब, 800 जो बल्ब, सर्च लाइटूं, केतिरो बि तव्हां इंतजाम करियो पर दुनिया में वध रोशन शइ जेकॾहिं आहे त सिज आहे। जीअं दुनिया जे अंदरि रोशनीअ जो दंग सिज ते आहे, कि खुदा जे खुदाई में नबूवत जो दंग मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात ते आहे। सम्झो था? जीअं सिज खां वधीक का शइ रोशन कोन्हे, कि मोहम्मद मुस्तफ़ा खां वधीक ॿी का शइ को नबी रोशन कोन्हे, ॿियो कोई इंसान रोशन कोन्हे। पूरी दुनिया में सिज हिकिड़ो आहे, पूरी दुनिया में सिज हिकिड़ो। पाकिस्तान के भी रोशन करे, ईरान के भी रोशन करे, सऊदी अरब के भी रोशन करे, मिस्र के, लीबिया के, लेबनान के, पूरी दुनिया, अमेरिका, अफ्रीका, पूरी दुनिया के रोशन करने वालो सिज हिकिड़ो आहे। जीअं पूरी हिन दुनिया जे अंदर सिज हिकिड़ो आहे, तीअं हिन पूरी काइनात जे अंदर मोहम्मद मुस्तफ़ा भी हिकिड़ो आहे। जीअं सिज पूरी दुनिया के रोशन करे तो, कि मोहम्मद मुस्तफ़ा जी नबूवत पूरी दुनिया जे लाइ आहे। वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन, आए मोहम्मद मुस्तफ़ा तू सभिनी जहाननि जे लाइ रहमत आई। जीअं इन सिज जे हूंदे ॿियो सिज कोन थींदो, तीअं मोहम्मद मुस्तफ़ा जे हूंदे ॿियो को नबी कोन थी सघंदो। पूरी दुनिया जे लाइ इहो हिकिड़ो सिज काफ़ी आहे, तीअं पूरी काइनात लाइ हिकिड़ो मोहम्मद मुस्तफ़ा नबी काफ़ी आहे। अफ्रीका वारनि जो बि नबी, ऑस्ट्रेलिया वारनि जो बि नबी, जापान वारनि जे लाइ बि नबी, जर्मनी वारनि जे लाइ बि नबी, अमेरिका वारनि जे लाइ बि नबी। जीअं सिज पूरी काइनात, पूरी दुनिया जे हर मुल्क के रोशनी पहुंचाए तो, तीअं मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरी दुनिया के सभिनी मुल्कनि ताईं नबूवत वारे नूर के पहुंचाए। नारे तकबीर, शाने मोहम्मद मुस्तफ़ा, नारे तकबीर। हाणे तवज्जो कजी, सिज परण खां अॻु में छा थींदो? सुबुह सादिक थींदी। सिज परण खां अॻु में सुबुह सादिक थींदी, माना
पिरा फुटंदी, सिंधी में चवंदा आहिनि पिरा फुटंदी, सुबुह सादिक थींदी। सुबुह सादिक आई, पैगाम ॾींदी दुनिया के। सुबुह सादिक आई, दुनिया के मैसेज मिलियो, होशियार थियो। सुबुह सादिक ज़ाहिर थी दुनिया के मैसेज ॾींदो आहे, होशियार थियो। सिज अचे पियो, रोशनियुनि जो बादशाह अचे पियो। तीअं हिन दुनिया में ईसा अलैहिस्सलाम आयो, ईंदे शर्त जी चई व मुबश्शिरम बिरसूलिन याती मिन बाद इस्मुहु अहमद। जीअं सुबुह सादिक मुबारकी खणी ईंदी आहे त सिज अचे पियो कि ईसा नबी बिशारत खणी आयो आहे त मोहम्मद पाक अचे पियो। जीअं सिज जे लाइ सुबुह सादिक आहे, तीअं मोहम्मद पाक जे लाइ ईसा नबी सुबुह सादिक आहे। ॿुधी जद सुबुह सादिक ऐं सिज उभरण जे विच में वक़फ़ो आहे 1 कलाक 20 मिंट जो। ईसा अलैहिस्सलाम ऐं असांजे नबी जे विच में वक़फ़ो आहे 500 सालनि जो। छाजे करे सिज ॾींहं जो हलंदो आहे 12 कलाक। इन करे सुबुह सादिक ऐं सिज जे विच में पीरियड रखियो वियो कलाक 20 मिंट। ऐं मोहम्मद मुस्तफ़ा जे नबूअत वारो सिज हलंदो क़यामत ताईं। हिन दुनिया वारे सिज जो टाइम थोरो हो, इन करे सुबुह सादिक जो टाइम थोरो रखियो वियो। मोहम्मद मुस्तफ़ा जो टाइम डिघो हो, इन करे ईसा नबी वारो टाइम डिघो रखियो वियो। नारे तकबीर, शान मुस्तफा, अज़मत मुस्तफा। सिज जे उभरे, सिज जे उभरे त हर शइ ते रोशनी विझे। सिज उभरंदो, रोशनी मस्जिद जे मथां बि किरंदी, मंदर जे मथां बि किरंदी, घर जे मथां बि किरंदी, रोड जे मथां बि किरंदी। सिज जी रोशनी कुते जे मथां, ॿिली जे मथां, सूअर जे मथां, गिदड़ जे मथां, मेंह जे मथां, ॿकरी जे मथां, रिढ जे मथां, मुस्लमान जे मथां, गैर मुस्लिम जे मथां, हर शइ जे मथां सिज जी रोशनी किरंदी। हाणे तव्हां सुबुह जो तजर्बो कजो। सिज के साम्हूं शीशो लगे, शीशो रखजा। सिज के साम्हूं शीशो झलजा, सिज इन शीशे में नजर ईंदो। शीशो कैच कंदो यकदम, सिज के कैच कंदो ऐं इहो सिज शीशे में नजर ईंदो। वरी पेर मां जूतो लाए उहो सिज के साम्हूं कजो। पेर मां चंपल लाए सिज के साम्हूं कंदा त तव्हांजी चंपल सिज के कैच कोन कंदी। सिज जी रोशनी शीशे में नजर ईंदी, चंपल में नजर कोन ईंदी। हालांकि सिज रोशनी शीशे ते उछले पियो, चंपल ते उछले पियो, पर शीशो कैच तो करे, चंपल कैच कोन थी करे। इन में ॾोह सिज जो कोन्हे, ॾोह कंहिंजो आहे। चंपल में सिज जे रोशनी कैच करण जी सलाहियत कोन्हे। तीअं मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं दुनिया में आयो तॾहिं रोशनी रसूल हर शइ ते विधी आहे, जीअं सिज रोशनी हर शइ ते छॾींदो आहे। छा था करियो? जलसा मूंखे 30 साल थिया आहिनि, पर अहिड़ी अफ़रा तफ़री जे जलसे में बदनज़मी इन मोरे वारे जलसे में ॾिठी न। ख़ुदि पंहिंजे माण्हुनि जी, जलसे करण वारनि जी अहिड़ी आउं सम्झां थो त ईसे कोन ॾिठी ऐं क़यामत ताईं ॾिसंदो बि कोन। ख़ुदि जलसे कराइण वारा मत में कोन्हे। हेॾा पिया वञनि, होॾा पिया वञनि, हिन पिया कनो थी बि वेही रहो, हेॾा वञ, हिते बि अड़े तूं थी बि, अड़े तूं वेही रहो, अड़े कुर्सी हीअं कर, अड़े हीअं कर। कारो नांग गिड़ियो आहे, छा आहे भला? जेकी बदनज़मी हिन जलसे में पंहिंजे ई माण्हुनि कई आहे, जलसे कराइण वारे। असांखां त मौज़ू ई हिन मां निकिरियो, अलाए कहिड़ी ॻाल्हि पई कई। इहो आहे हाल, हीअं करियो, हूअं करियो, हेॾां वञो, हेॾां कयो, हिते सॾ बीठा कनि। तुंहिंजे माकड़ मुल्क में लथा आहिनि। सिज जी रोशनी शीशो कैच कंदो, चंपल कैच न कंदी। इन में सिज जो ॾोह कोन्हे।
छो त चंपल में सिज जे रोशनी कैच करण जी सलाहियत कोन्हे। मोहम्मद मुस्तफ़ा जॾहिं आयो तॾहिं नबूअत वारो नूर पूरी दुनिया में फैलियो। अबू बकर ते बि किरियो, अबू जहल ते बि किरियो, पर अबू जहल चंपल हो, अबू बकर शीशो हो। अबू बकर चमकी उथियो, अबू जहल चमकी कोन उथियो। अबू बकर शीशो हो ते नबूअत वारी रोशनी कैच कई। अबू जहल चंपल आए कैच कोन कई। डो नबूअत जो कोने, जी होते डो सिज जो कोने, तीअं हिते डो नबूअत जो कोने। सिज रोशनी आम कई हुई, मोहम्मद बि रहमत आम कई हुई। हाँ, पर अबू जहल बदनसीब उन रोशनी कैच कोन कई। सिद्दीक भागन वारो हो, उन रोशनी कैच कई आ। इन में डो नबूअत जो न आहे। सिज नबूअत सिज जॾहिं उभरंदो आहे त पहिरीं सिज फिज़ा खे रोशन कंदो। पहिरीं फिज़ा रोशन थींदी, ज़मीन जे रोशनी पोइ किरंदी। हाणे फिज़ा हज़ारें किलोमीटर आहे। ज़मीन खां सिज ताईं फिज़ा हज़ारें किलोमीटर आहे। पर जीअं ई सिज उभरियो त पहिरीं धक में फिज़ा रोशन थी, पोइ ज़मीन रोशन थी। पर जेकॾहिं ज़मीन ते बि मथे निहारींदे त तोखे फिज़ा नज़र कोन ईंदी, डायरेक्ट सिज नज़र ईंदो। मोहम्मद मुस्तफ़ा जॾहिं नबूअत वारो सिज खणी आयो त पहिरीं धक में जीअं ही सिज फिज़ा खे रोशन कंदो आहे, मोहम्मद मुस्तफ़ा सहाबा खे रोशन कयो आहे। ज़मीन खां वठी सिज ताईं पूरी फिज़ा आहे। ये उम्मत का वठी नबी ताईं विच में सहाबा वारी फिज़ा आहे। जे तू ज़मीन ते भी निहारी दे तो तोखे डायरेक्ट सिज नज़र ईंदो। फिज़ा गुम आहे। ये रसूल जे सहाबी में निहारी दे तो तोखे हर हर अदा में मोहम्मद जो नूर झलकते नज़र ईंदो। हाँ, जेकॾहिं सहाबी में निहारी दे तो तव्हांखे रसूल जूं सुन्नतूं नज़र ईंदियूं। ॿुधी छॾियो। ऐं फिज़ा पहिरीं रोशन थींदी, सहाबा पहिरीं रोशन थींदा। फिज़ा सिज सां मुतसिल आहे, सहाबा सिज सां मुतसिल आहिनि। जीअं फिज़ा मथे आहे तीअं सहाबा असां खां मथे आहिनि। जे फिज़ा में तू मिट्टी खणी उछलींदे, थुक उछलींदे, चंपल उछलींदे, फिज़ा इन धूड़ के कबूल कोन कंदी, इन थुक के कबूल कोन कंदी। या धूड़ वापस तुंहिंजे मुंह में लगंदी, या थुक वापस तोॾां वरी रिवर्स थींदी। तीअं जेकॾहिं को सहाबा ॾांहुं को बकवास तो करे, एतराज़ तो करे, धूड़ तो उछले, तव्हां हुनखे चवंदुसि महिरबानी कर। जीअं फिज़ा धूड़ सां गंदी कान थींदी आहे, तो उम्मत जे बकवास सां सहाबा गंदा कोन थींदा। उहो तोखां मथे आहिनि। जेका धूड़ उछलींदे सा वापसि तुंहिंजे मुंहं में लॻंदी। तुंहिंजे एतराज़ खां सहाबा मथे आहिनि। मौलवी ईसा कुर्सी ते वेठा तव्हां सभु तकियो पिया। अवां जूं नज़रुनि मौलवी ईसा ॾे मस्जिद नबी जे मेंबर ते जॾहिं ॿिन्ही जहाननि जो सरदार अची वेहंदा हुआ तॾहिं सहाबा रसूल में तकींदा हुआ। तुंहिंजी अखि जो नज़र मौलवी ईसा ते आहे। सदके वञा अबू बकर उमर, तव्हांजी नज़र रसूलुल्लाह जे चेहरे ते आहे। तव्हांखे वाइज़ ॿुधायो आहे मौलवी ईसा मौलवी जोगी आहे। सहाबा के वाइज़ ॿुधाए तो मोहम्मद मुस्तफ़ा। तव्हां नमाज़ूं पढ़ियो कारी अमीर दीन जे पोयां, सहाबा नमाज़ूं पढ़ियो मोहम्मद मुस्तफ़ा जे पोयां। तव्हांखे क़ुरान पढ़ायो कारी अमीर दीन, सहाबा के क़ुरान पढ़ायो मोहम्मद मुस्तफ़ा। तव्हांजो उस्ताद मौलवी ईसा या कारी अमीर दीन। अबू बकर उमर खां पुछ त तव्हांजो उस्ताद केरु आहे? चवंदा मोहम्मद मुस्तफ़ा।
जिन जो डायरेक्ट उस्ताद मोहम्मद है वो सहाबा आहिनि, जिन जो डायरेक्ट इमाम मोहम्मद मुस्तफ़ा है वो सहाबा आहिनि, जिन जो मुर्शिद डायरेक्ट मोहम्मद मुस्तफ़ा है वो सहाबा आहिनि, जिन मुजाहिदन जो सिपह सालार मोहम्मद मुस्तफ़ा है वो मुजाहिद सहाबा है। सहाबा मुक़द्दस हस्ती आहे, उन जो डायरेक्ट वास्तो रसूल जे ज़ात सां आहे। अफ़सोस ही पाकिस्तान आहे, अलाह जी मेहरबानी आहे, इन पाकिस्तान में अलाए छाजो छा पियो हले। हिकिड़ा नबी ते कावड़ा वेठा आहिनि, जे वरी चवनि था त गुल्लू काणे खे मञियो। हाणे गुल्लू काणे खे मञियो? अरे हू त कोट जे हिकिड़े खीसे में मिट्टीअ जा ढीला ऐं भितर खणंदो, ॿिए कोट जे खीसे में गुड़ जा गंढा। पोइ छाजे लाइ गुड़ खाईंदो हो? इन्हनि ढीलनि सां तार त कंदो इस्तिंजा, पोइ केॾी महिल भुलिजी वेंदो हो, पोइ मिट्टी जा ढीला कढी खाई छॾींदो हो, वरी बाथरूम में वञी गुड़ जा गंढा कढी उन सां वरी तार त कंदो हो। हाणे जेको गुड़ जे गंढनि सां सफ़ाई कंदो त उन जे त सलवार में माकोड़ा हूंदा। हाणे अहिड़ो नबी अकल जो अंधो अकल, हाय नून वल कलम वमा यस्तरून मा अंत बिनेमत रब्बिक बमजनून। फरमाई कसम आहे नून जो, कसम आहे कलम जो, तो मुंहिंजो महबूब मोहम्मद चरियो कोन्हे। कसम आहे नून जो, रब कसम पियो खणे क़ुरान में, कसम आहे नून जो, कसम आहे कलम जो। ऐं कलम जेकी कुछ लिखे तो, ऐं नबी तू एतरी नेमतन हूंदे चरियो कीअं थो थी सघी? अल्लाह ताला ॿ कसम कया, नून जो खई ॿियो कलम जो खई। ये तो ॿई बेजान शयूं आहिनि। नून हिकिड़ो हरफ आहे, कलम हिकिड़ी बेजान शइ आहे। ये बेजान शइ आहे। कसम आहे नून जो, कसम आहे कलम जो, तो मुंहिंजो महबूब चरियो कोन्हे। छा मक़सदु आहे रब जो? रब चवे छा थो? नून, कसम आहे नून जो, छो त नून जी मुशाबहत आहे मोहम्मद मुस्तफ़ा जे ज़ात सां, इन करे कसम खई आहे नून जो। नून जेकॾहिं बोर्ड ते लिखंदा त हीअं चंड वांगुरु लिखबो, पर जेकॾहिं नून ज़बान मां चवंदा त 3 अखर निकिरंदा, नून वा नून। नून 3 अखर निकिता, पहिरीं बि नून निकितो, विच में वा आयो, वरी बि नून निकितो। ए 26 अखरनि में नून उहो अखर आहे जंहिंजे अवल में बि नून आहे, आख़िर में बि नून आहे। हीअ काइनात उहा शइ आहे जंहिंजे अवल में बि मोहम्मद आहे त आख़िर में बि मोहम्मद। नून जी मुनासिबत आहे रसूल जे ज़ात सां। नंबर 2, कसम कई नून जो, छाजे करे त नून हिकिड़ो अखर आहे। साईं कारी साहब वेठो आहे, नून गुलू थींदो आहे। जॾहिं अखर गुलू थींदो आहे तॾहिं गूंज निकिरंदी आहे। पोइ कारी जॾहिं किरत कंदा आहिनि पोइ आवाज़ में गूंज निकिरंदी आहे। सुम्मा लतुसअलुन, हाणे नून आहे न, हाणे गुलू पियो थिए ऐं गूंज पई निकिरे। हाणे मूंखे कारी कोन आहे न करे पढ़णु कोन थो अचे। सुम्मा लतुसअलुन, आवाज़ गूंजंदो। जीअं नून जे पढ़ण वारे वक़्त में फिज़ा गूंजंदी आहे, आवाज़ गूंजंदो आहे कि मोहम्मद पाक जे अचण जे करे ख़ुदा जी ख़ुदाई काइनात में गूंज पैदा थी आहे। इन करे फरमाई कसम आहे नून जो, कसम आहे कलम जो। छाजे करे? कलम जी मुनासिबत आहे रसूल जे ज़ात सां। ये त आहे त बेजान शइ, पर कलम छा थींदो? कलम मस में वियो, टुॿी खाधई, ॿाहिरि आयो, कागज़ ते सवार थियो। हाणे कलम हिले पियो, अखर लिखजनि पिया। कलम मस कुपड़ीअ में टुॿी ॾिनी, कागज़ ते आयो, हरकत कई, हेठि मथे थियो, हिन मां लफ़्ज़ निकिता, हिन मां मोती निकिता। मोहम्मद करो खयो, वुज़ू कई, पाणी में टुॿी ॾिनई। पोइ कलम कागज़ ते ईंदो, मोहम्मद पाक मुसले ते ईंदो,
कलम वींदो मस में, रसूल वींदो वुज़ू में, कलम ईंदो मुसल्ले ते, रसूल कलम ईंदो कागज़ ते, रसूल ईंदो मुसल्ले ते, पोइ कलम हेठि मथे थींदो तो मोती निकरंदा, अखर निकरंदा, रसूल रुकू ऐं सजदा कंदो, रसूल हरकत कंदो, रसूल हेठि मथे कंदो, रब उम्मत लाइ जन्नत जन्नत जा दर खोलींदो। इन करे कलम जी मुनासिबत आहे रसूल जे ज़ात सां। ॿुध कथम आहे कलम जो, छाजे करे कलम मां मोती तॾहिं निकरंदा जॾहिं उनखे मौलवी ईसा हिलाए कलम रखियो आहे। हाणे भला भला मोती निकरनि, हाणे कोन निकरंदा। जॾहिं ॿियो केरु हुनखे हलाईंदो कागज़ ते तॾहिं हुन मां मोती निकरंदा। रसूल जी मुनासिबत आहे कलम सां। जी कलम खे कातिब हलाए तो मोती निकरनि। जी मोहम्मद पाक दुनिया में आयो आहे पर उनखे हलाइण वारो उनजो कातिब रब पाण आहे। कलम खे तूं हलाईंदे, रसूल खे रब हलाईंदे। ये मोहम्मद मुस्तफ़ा जी मुनासिबत ही कलम सां आहे। मुंहिंजा महबूब तोखे मूं एतिरियूं नेमतूं ॾिनियूं, एतिरियुनि नेमतनि हूंदे तूं चरियो नथो थी सघी। चरियो अक़ुलमंद कोन हूंदो आहे, रसूल अक़ुल जो वीर आहे। चरिये वटि इल्मु कोन हूंदो आहे, मोहम्मद पूरी काइनात जो उस्ताद आहे। इल्म जा अणपट उन वटि समुंड आहिनि। इहो महबूब नबी, इहो शान वारो नबी, इहो रहमतुल आलमीन तव्हां ऐं असांखे मिलियो। हिकिड़ा वरी अहिड़ा जो गुल्लू काने खे मंझो वेठो, जो गुड़ सां पियो तारत करे। हिकिड़ा वरी नबी जा दुश्मन, ॿिया वरी चवनि था त न रसूल वियो हलियो, पोइ अबू बकर उमर उस्मान ये सभु विया, ये फिरी विया हलिया, पोइ नबी दीन पहुचायो। तूं ग़लति आई, क़ुरान सचो आहे। रब चवे थो उलाइक हुम सादिक़ून, तूं कूड़ो आई। मोहम्मद जा सहाबा सच्चा आहिनि। तकबीर शाने सहाबा उलाइक हुमुल मुफ़्लिहून व कुल्लन वअदल्लाहुल हुस्ना। रसूल 2000 हदीसनि में पंहिंजे सहाबा जी तारीफ़ कई। कुरान शरीफ़ जे 30 सिपारनि में 700 आयतूं मौजूद आहिनि जिन में मोहम्मद मुस्तफ़ा जे सहाबा जी तारीफ़ है। अल्लाह तबारक व तआला अल्हम्दुलिल्लाह तव्हां असांजो ताल्लुक़ हक़ वारी जमात सां कयो। मुतमइन आहियो न या थोरो शक अथव? हक़ वारी जमात सां वाबस्तु आहियो न? हा त पोइ हक़ ते इम्तिहान ईंदा कड़वा कड़वा। हक़ वारनि ते कड़वा कड़वा इम्तिहान ईंदा। जेके बातिल ते हूंदा न से हलवा खाईंदा। ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह वाहिद जड़े कंदा जरा माण्हू छा था चवनि थी मिठियूं मिठियूं आयतूं पढ़ो। अच्छा मिठियूं आयतूं था पढ़ो। कुल या इबादी अल्लज़ीना असरफ़ू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फ़िरु ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम। ऐं मुंहिंजा महबूब नबी इन्हनि गुनाहगार बाननि खे चओ जिन पाणी पाण ते ज़ुल्म कयो आहे त अल्लाह जी रहमत मां ना उमेद न थियो। रब्बुल आलमीन गफ़ूर रहीम आहे, सभु गुनाह माफ़ कंदो। सुभान अल्लाह। वाह 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 जी मौलवी साईं त बढ़िया। या अय्युहन नबिय्यु जाहिदुल कुफ़ार वल मुनाफ़िक़ीन वग़्लुज़ अलैहिम। इहो ई क़ुरान चवे थो आहे मुंहिंजा नबी काफ़िर न मुनाफ़िक़ न छॾिजई, इन्हनि सां जिहाद कजई। पतण इन्हनि खे वग़्लुज़ अलैहिम, इन्हनि ते सख़्ती कर। वक़ातिलूहुम हत्ता ला तकून फितना। ऐं रसूल इन्हनि खे क़त्ल कर तेसिताईं जेसिताईं फितने जा दरवाज़ा बंदि थियनि। उहा क़ुरान जी आयत वणी थी, हे नथियूं वणनि? हे बि क़ुरान आहे। मीठा मीठा हड़पड़ पर कड़वा कड़वा थू थू। हाँ चो सजे कुरान ते अमल कंदासीं इंशाअल्लाह। हाँ सजे कुरान ते। हाँ कुरान में जिहाद जो आई तूं बन, ये जिहाद जो वक्त आ। कीअं? हाँ होशियार जो मौलाना फज़ल रहमान वरी 19 मार्च जो सॾु ॾिनो आहे। 19 मार्च लाहौर का आइन आज़ादी मार्च मौलाना फज़ल रहमान शुरू पियो करे।
जी बिस्मिल्लाह। जेस ताईं इन्हनि खे घर रवानो कर न कबो तेस ताईं मात करे कोन वेंदासीं। हाँ, जेस ताईं इन्हनि बोलरनि खे घर रवानो न कबो तेस ताईं मात करे न वेंदासीं। नारे तकबीर। जमीयत उलमा इस्लाम, जमीयत उलमा इस्लाम, हजरत मौलाना फजल रहमान। आज इन जुड़तू ऐं जैली हुकूमत के घर भेड़ो कंदासीं तो इंशाअल्लाह आज मर्द मुजाहिद थी मैदान ते सदरो बदी निकरंदासीं। आलमन जी क़यादत में ता क़यामत जिहाद के जारी रखंदासीं। जमीयत उलमा इस्लाम जा जयालती मौलाना फजल रहमान जे बाजू के मजबूत कंदासीं। जेकॾहिं 19 मार्च का मौलाना फजल रहमान साहब सॾ तो दे तो मुजाहिद मैदान ते अचो तो सहाबा जी सुन्नत के जिंदा करे अल्लाह जे दीन जे बोल बाला करण जे लाइ सर बुलंदी जे लाइ इन मुल्क अजीज जी हिफ़ाज़त लाइ ऐं मुल्क अजीज में इस्लामी कानून के नाफ़िज़ करण जे लाइ कहिड़ा जोधा जवान मर्द उथी भी ऐलान करे जो इंशाअल्लाह मौलाना फजल रहमान जा त मजबूत कंदासीं। हाँ, सदे का सद दींदासीं, मैदान वसाईंदासीं, मुकाबलो कंदासीं, इन्हीं कादियानियुनि मां जान छॾाईंदासीं जो इंशाअल्लाह। हर एक जालिम से पंजा आजमाना हमको आता है, हर एक मगनूर की गर्दन झुकाना हमको आता है। वो हम हैं जो लगा कर कह गए तो पहुंच जाए, बरसती कोटियों में मुस्कुराना हमको आता है। एक दोस्त चिट्ठी ॾिनी आहे त असांजो फ़ैसिलो कराओ आयो या महिमान मुसाफ़िर माण्हू वाइज़ करण फ़ैसिलो करण कोन्हे अव्हां जे ज़िले में आलिमाइन खोड़ ज़िले जी क़यादत बि आहे। ऐं वधि में वधि उन्हनि खे सिफ़ारिश कंदुसि त भाई इहो फ़ैसिलो हल कयो, कंहिं दोस्त जी जेका शिकायत आहे उहा दूरि करियो। ऐं वधि में वधि इहो करे सघां थो, बाक़ी फ़ैसिले जा पावर मूं वटि न आहे। असां ॿिया मौलवी आहिनि, जलसो हलंदो, जलसो जारी रहंदो इंशाअल्लाह, वाइज़ हलंदा रहंदा। या नबी सलाम अलैका या रसूल।